बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंधी बोची खाने में खुशामदीद। अॼु चिकन ठाहींदासीं, उन में छोला विझंदासीं। हूअं त हाणे आम चिकन बि खाईंदा आहियूं, पर उन में ग्रेवी में थोरा छोला दाग कंदासीं। हिन दफ़े असां थूम अदरक साबित विझंदासीं। उहा चिकन इंशाल्लाह विझंदासीं त उन में भुञण में ई ॻरी वेंदी। चिकन जेतिरो तव्हांखे खपे उहो विझंदासीं। उन खां पोइ उनखे भुञंदासीं। भुञण में उनजो कलर वग़ैरह चेंज थी वेंदो। जॾहिं कलर चेंज थी वञे त उन खां पोइ वरी उन में असां ॿिया मसाला विझंदासीं। पहिरां मुर्गे खे विझंदा वेंदासीं। मुर्गी जेतिरी खपे थी ओतिरी तव्हां विझंदा वञो, उनखे भुञंदा वञो। असल में भुञण सां उन जा हिकिड़ो ई त ख़ुशबू माशाल्लाह सुठी अची वेंदी आहे। जेतिरी भुॻल मुर्गी हूंदी आहे ओतिरी सुठी हूंदी आहे, महसूस बि थींदी आहे। उन में अधु चमची खनि असां हैड जी विझंदासीं, वरी बि घुमाईंदा रहंदासीं। उन खां पोइ वरी मिर्च, ॻाढ़ा मिर्च वग़ैरह विझंदासीं ऐं धाणा विझंदासीं, जीरो विझंदासीं त उन खां पोइ भुञंदा रहंदासीं। छो जो मसालो बि कचो न रहे, मुर्गी बि कची न रहे। 1.5 चमचो खनि असां हिन में लूण जो विझंदासीं, छो जो छोलनि में बि असां लूणु विझो आहे। टमाटा ऐं सावा मिर्च बि असां हिन में विझंदासीं। उनखे भुञंदासीं। टमाटो जेसि ताईं चङी तरह ॻरी न वञे, तेल ज़ाहिर न थिए, तेसि ताईं असां भुञंदा रहंदासीं। जिथे तव्हांखे थूम अदरक थोरी वधीक लॻे उनखे तव्हां आराम सां मतिलबु चमचे जी मदद सां थोरो उनखे कुटींदा रहो ऐं उनजे मतिलबु सही थी वेंदी इंशाल्लाह। त उन खां पोइ भुञंदा रहंदासीं। थोरो उन में पाणी विझंदासीं जीअं मुर्गी बि सुठे नमूने ॻरी वञे। जॾहिं मुर्गी थोरी ॻरी वेंदी उन खां पोइ पटाटा तव्हां विझिजो। छो जेकर तव्हां पटाटा विझी छॾींदो त कॾहिं कॾहिं पटाटा जल्दी ॻरी वेंदा आहिनि ऐं मुर्गी न ॻरियल हूंदी आहे, ऐं कॾहिं वरी पटाटा असांजा मतिलबु ॻरियल ई न हूंदा आहिनि। त इन जे करे कोशिशि कजो पहिरां मुर्गीअ खे थोरो ॻारिजो। ऐं हमेशह चेक करणु वक़्तु मुर्गी जी टंग न खणिजो, ॿी का मुर्गी खणिजो। छोला मां हिन में विधा आहिनि जेके काफ़ी हद ताईं ॻरियल हुआ। ठीकु आहे, उन में सफ़ा एतिरा छोला ॻरियल हुजनि। ऐं मां कुकर में पहिरियों ई ॻारे छॾिया हुया, त छोला ॻारे छॾिजो, उहे बि उन में विझिजो। लेकिन पटाटो जॾहिं ॻरी वञे उन खां पोइ छोला विझणा आहिनि। छोलनि खे बि भुञंदासीं त अगरि उनजो पाणी या उन में लूणु मिर्च हर शइ उन छोलनि में बि अंदर में पवे। जॾहिं उन भुञंदे उनजो पाणी वग़ैरह सॼो सुकी वेंदो त उन खां पोइ असां थोरो इन में खट जे लाइ असां ॾही विझंदासीं। ॾहीअ में थोरो असल में विझिबो आहे त जीअं ग्रेवी उनजी सुठी थिए ऐं उनजो जेको मतिलबु हिकिड़ो टेस्ट आहे थोरो चेंज थी वेंदो आहे। ॾही न हुजे का ॻाल्हि न आहे, त थोरो गिदामड़ी जो पाणी बि विझी सघो था। न उहो बि न अवेलेबल हुजे त तव्हां ईअं ई मतिलबु ठाहे सघो था, त बि सुठी थींदी आहे। मूं वटि ॾही अवेलेबल हुई त उन खां पोइ उनखे एतिरो घुमाईंदासीं जीअं उनजी उहा अछाण सॼी ख़तमु थी वञे। थोरी देरि लाइ छॾे ॾींदासीं। उन में थोरी देरि खां पोइ असांजा सभु शयूं तयारु आहिनि माशाल्लाह सां। उन में धाणा अदरक, धाणा ऐं सावा मिर्च वग़ैरह विझंदासीं। तव्हांखे सुठा लॻनि त अदरक बि जेका साबित आहे कटे विझिजो, थोरो गरम मसाला विझिजो। ठाहे खाई इंजॉय कयो। अल्लाह हाफ़िज़।